अरे राहू, अरे दया अच पुट वेठो आ। इहो कलम कढी मुझे हथ ते पंहिंजो नाम लिख। अच पुट अच न। ॾिठी हलो वियो केर पंहिंजो केर पराओ। भाइटे जो पुट आहे पोटो आहे सॾु कयोमांसि कोन आयो हलियो वियो। न आयो न आयो बाबा बाबा न आयो न आयो छो न आयो छो न आयो। पंहिंजो 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 सचल सचल जो सदस जातो तो सचल पे सदे वाबा वाबा सचल अच्छा तो जाबा अच्छा तो। अब जुमा ख़ैर त आहे एॾो सामान खणी पैक कयो अथई कंहिं डिघे सफ़र जी तयारी आहे छा? इरफान साहब चङो जे अची वियो मूं त तव्हांजे लाइ पीर पे सोरिया। छो? ईअं सम्झो साईं हिते त अहिड़ियूं हालतूं थी वियूं न जो हाणे पंहिंजी त हिकु बि नथी हले। ॻोठ वरी हिकिड़ी पोखी रखी अथई। ॻोठ 2 टे ॿारहं ज़मीन जा आहिनि साईं वञो सो उन्हनि खे 3 वाल कया। पोइ ही साईं वॾो शाहूर शहर आहे। ॻोठ वञी उते भर पासे कंहिं शहर में जॻड़ी वठी अमाड़े भाइरनि खे वठी उते वञी पिया खोड़बा। पोइ कुझु रेड़ा बेड़ा लॻाए नंढड़ो कारोबार शुरू कंदासूं साईं। पोइ अलाह मालिक आहे। भाउर त पढ़ियल थी न? हा साईं 2 टे दर्जा पढ़ियल आहिनि। बाबो जवानी वॾो उस्तो हो साईं। भाइर बि ओसारी सुठी करे वेंदा आहिनि। पोइ कमु जाम थी वेंदो शहर में उते। हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे इरफान साहब। हा हुकुम। तव्हां तुर्त किथे पंहिंजो बंदोबस्तु कयो साईं। पंहिंजी यार मोकिलाणी अथई। हा हा ख़ैर आहे तूं मुंहिंजो फिक्र न कर मां किथे बिलो करे वठंदुसि। महिरबानी साईं महिरबानी। सर ही आहे मुंहिंजो भाउ रजब अली। रजब अली राजा? जी हाँ सर। अच्छा अच्छा सर तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी कोशिश सां अदा ज़मानत ते आज़ादु थिया आहिनि। दैट्स ऑल राइट। बाबा मुंहिंजे वस में जेको हुयो मां कानूनी हदबंदियुनि में रही करे पूरो कयो। मूंखे उमेदु आहे त हाणे हीउ नौजवान मुआशिरे जो पुरअमन फर्ती रहंदो। मां तव्हांजो तमामु घणो थो रहंदो आहियां साईं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे। हा हा चओ। सर स्टोन एज खां वठी हिन मॉडर्न कंप्यूटर एज ताईं तव्हांजो इहो मुआशिरो
ऐं पुरअमन फ़र्द वारो फॉर्मूला फ़क़ति ऐं फ़क़ति रिकॉल वारी हैसियत रखे थो। इहो फॉर्मूला बिल्कुलु बोगस ऐं बकवास आहे। अदा राजू न न प्लीज़ ॻाल्हाइण ॾियोसि। मुंहिंजा मनफ़ी रवैया मूंसां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो रद्द अमल हुया, जेके मुंहिंजी नस नस में बारूदी सुरंगुनि जीअं ब्लास्ट दे थिया। ऐं पोइ मूं जेको कुझु कयो उनजो स्टिकर मुंहिंजी पेशानीअ ते लॻी वियो। बाबा, हर मुनफ़ी रवैये जो को न को रद्द अमल त हूंदो आहे न। वक़्त जूं वागूं त अव्हां नौजवाननि जे हथ में आहिनि। अख़बार लिखे थी साईं त इम्तिहान में कापीअ ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वेंदा, पर कापी पोइ बि जारी रहंदी। मूं बैचलर ऑफ साइंस बणजण ते चाहियो। इम्तिहान हॉल में कापीअ ख़िलाफ़ एहतजाज कयुमि, अकेलो वॉकआउट करे आयुसि। ऐं अॻिते पढ़ण लाइ आर्ट्स वारी मार्कशीट बि कमु न आई। इन समूरी चिकतण वारे सिरिश्ते में मुंहिंजे तबिके जो को फ़र्द वक़्त जी वाॻ छा संभालींदो साईं, जेको हिकिड़ी मामूली क्लार्कीअ लाइ घाणे जे ॾांद जीअं फिरी फिरी साणो थी पियो हुजे। सॉरी सर, असां तव्हांजो तमामु घणो वक़्तु सीड़ायो। न न बाबा, ख़ैर आहे, एॾी तकड़ बि कहिड़ी। वियो प्लीज़। जी साईं। बाबा चांहि खणी आ। तव्हां ॾाढो सुठो था ॻाल्हायो, माशाल्लाह। सुठो मुतालो आहे तव्हांजो। जेकॾहिं तव्हां चाहियो त असांजे इदारे जे लाइ वक़्त ब वक़्तु कालम लिखी ॾियो, इदारो अव्हां जी मयारी लिखणी ते अव्हांखे पेमेंट कंदो। सोचे वठो साईं, मुंहिंजा कॉलम अख़बारी ॿोली खां बिल्कुलु ख़ाली हूंदा। बाबा, मां चई चुको आहियां न, अव्हांजे मयारी कालम ते अव्हांखे अहमियत ॾिबी। ठीकु आहे साईं, जीअं तव्हांजी मर्ज़ी। तव्हांजी मोहबत ऐं शफ़क़त वारी शख़्सियत मुंहिंजे साम्हूं खुलियल किताब आहे। बाबा सुमल, यस सर। कंप्यूटर बेजान सही, पर सजायल आङुरियुनि जी छाव सां मिलियल हर हुकुम जी तामील कंदो आहे। सेक्शन में कंप्यूटर रेज़र प्रिंटर तोखां सां ॾाढो उञाणको आहे। तव्हां कॾहिं अची पंहिंजो कमु संभालियो ऐं जे थी सघे त अॼु खां ई कमु शुरू कयो। सच सर? बिल्कुलु सच, 100% सच। थैंक यू वेरी मच सर। बाबा, अमीर जलाल जा जिते जिते भी कॉन्टेक्ट नंबर हुजनि उते फ़ोन करे मालूम कयो त फोटोग्राफर आर्टिस्ट इरफान किथे मिलंदो। सूमल खां कॾहिं कॾहिं तो बाबति पुछंदो रहंदो आहियां। हिन करे जो मूं तुंहिंजी शख़्सियत में पंहिंजा ओलड़ा पसिया आहिनि पुटु। तूं चाहीं त मूं वटि रही सघीं थो। मूं बि दुनिया ॾिठी आहे पुटु। माण्हू माण्हूअ जी परख मां बि रखां थो। जेकॾहिं ही तूं रहीं त ही ओताक वारो कमिरो तुंहिंजे दिलि आहे। न कबिला, रहण रहण जो त ख़ैरु आहे। मुंहिंजो थोरो सामान आहे, कुझु पेंटिंग्स आहिनि, कुझु तहरीरुनि जा फाइल आहिनि ऐं ॿियो थोरो हल्को फुल्को सामान आहे। उन्हनि खे किथे कुंड पासे में जाइ ॾियो, तव्हांजा लख लाइक़। तुंहिंजी इहा निहठाई बि निहोड़े थी रखे बाबा। हूअं तूं वेंदे केॾांहुं पुटु? जेसि ताईं पेरनि हेठां ज़मीन ऐं मथां आसमान आहे, मुंहिंजो अणखुट सफ़र जारी रहंदो। हिन सफ़र दौरान कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मां वक़्तु सिर पंहिंजे माॻ ते कोन मोटी सघंदो आहियां। तव्हांखे खामख़ा तकलीफ़ थींदी। भला इन्हनि रोलड़नि जो को हासिल मक़सदु? ज़िंदगी जो हर पल हिकु अमानत आहे ऐं बेमक़सद ज़िंदगी गुज़ारणु उन अमानत में ख़यानत आहे। सांभर खां वठी मुंहिंजे अंदर में ज़िंदगी जा मुशाहिदा माणण जो जज़्बो कर खणी बीठो। मुंहिंजी तहरीरुनि ऐं तस्वीरुनि जो मौज़ू बि उहे ई माण्हू रहिया आहिनि जिन जूं न कंप्यूटर एज में रीतूं रस्मूं रहणी कहिणी, बुख ऐं बदहाली न बदिली।
तॾहिं त माण्हुनि जा रवैया ऐं माण्हू पा बदिलजी विया। जेका तुंहिंजी मर्ज़ी पुट, बाक़ी हूअं जेकॾहिं तूं रहणु चाहीं त हीउ पंहिंजो घर अथई। तूं बि मूंखे पंहिंजे राजा जहिड़ो ई मिठो आंबा। हूअं हिकिड़ो पुटु हो, हाणे ॿ थिया। ॻोठ में पंहिंजी भाउ बिरादरी आहे। ॿई छोकिरियूं ॻोठ में मङियलूं बि आहिनि। थोरनि ॾींहंनि खां पोइ इहो ॿार बि लही पवंदो। हूअं हीउ घर बि किराए जो आहे पुटु, पंहिंजो भला ॾींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अची वञ पुटु राजा, हिन सां मिल। हीअ आहे इरफान अमर। ओ, तव्हां आहियो इरफान। तव्हांजो ज़िक्र त घर में हलंदो रहंदो आहे। एतिरे क़दुरु जो तव्हां सां मिलण जो तजस्सुस थी पियो। थैंक यू। हा त मां तुंहिंजे साम्हूं आहियां। अबा राजा, पुटु चऊं छो जो तूं अची वञ, मां हाणे हलां थो। ॿुध, भाउ जी ख़िदमत कजांइ। चङो, मूंखे थोरो कमु आहे। तव्हां छुटा आहियो बाबा। वे वे वे। थैंक यू। चांहि पीबी? न न, कंहिं तकलीफ़ जी का ज़रूरत न आहे। ॾिस, चांहि तयारु आहे, मानी ठहे पई। इनकार कंदे त बुख मरंदे। मूंखे चांहि। हेलो फैज साहब, शेख जलाल स्पीकिंग। हेलो सेठ साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अव्हां जूं दुआऊं आहिनि। सोचियमि त घणा ॾींहं थी विया आहिनि अव्हां सां सलाम दुआब कजे ऐं अव्हां जी अख़बार में छपियल ख़बर जे बारे में इंफॉर्मेशन बि हासिल कजे। कहिड़ी ख़बर साईं? ख़बर आहे त सग सूधो गिरफ़्तार ॾोहारी रजब उर्फ़ राजा ज़मानत ते रिहा। इहा बिल्कुलु सही ख़बर आहे। ऐं इहा बि ख़बर पई आहे त राजा जी रिहाई में अव्हां जो वॾो हथु आहे। सेठ साहब, इहा का ॻुझी ॻाल्हि त कान्हे। अवी अख़बार जा माण्हू चइनी पासे अव्हां जी नज़र हिकु मुजरिम जी पुष्ट पनाही वारो फ़लसफ़ो मुंहिंजी सम्झ में कोन आयो। असांजी त नज़रूं उते बि डोड़ंदियूं आहिनि सेठ साहब, जिते ॾोह पलबा आहिनि। पथारीदार रुगो ॻोठनि में कोन्हनि। शहरनि मां जेकॾहिं प्रोफेशनल किलर्स ऐं मॉडर्न बर्गलर्स जा आॾा ख़तमु कया वञनि त राजा जहिड़ा मासूम ॿार कॾहिं बि हिन कारे कुन में न फासनि। मूं जो मतिलबु न सम्झो। छॾियो सेठ साहब, तव्हां त अजीब मौज़ू छेड़े वेठा आहियो। राजा को आदि मुजरिम कोन्हे ऐं न ई हुनजे मथां को संगीन ॾोह साबित थियो आहे। मुंहिंजी गवाही सां अगरि कंहिं फ़र्द जी समाजी हैसियत बहाल थिए, इहो त चङो कमु आहे। ऐं इन ॻाल्हि खे त इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ सम्झणु घुरिजे। हा, बिल्कुलु सही था फरमायो। असीं बि कहिड़ो मौज़ू छेड़े वेठा आहियूं। चऊं भला हाणे रूबरू ॻाल्हियूं थींदियूं। माशाअल्लाह। पंजायो पंजा, भली भली करे आयो, जी करे आयो। जी लतीफ़, जी लतीफ़। अफा बिरदड़ी बादशाह तो फरमाए त हकल हकीकत जी बोड़ो थी बुधेज, अंधो थी पसेज, मुशाहिदो महबूब जो। अब्बो, मुझो अब्बो, अब्बा सचल मुझा सचार पुट। बिटदड़ी बादशाह अॻिते तो फरमाए त मीहा ऐं नीहा ॿई अखर हिकिड़े हुजे वसण जा वेस कन त ककर कन कीहा। बादल थी बीहा जा गम अचण जा करी।
रोक जा भाई तो गुलाब पे वही हल वापस वापस माफ कजा पुट मुझो गुलाब में सफ़ा तो जड़ो है सफ़ा तो जड़ो क्या गाल है बाबा अमीर से मिलण आयो है अमीर हाँ मोकलियो ही केर है ही असांजे ॻोठ जो माण्हू आहे What a traditional costume. Really fantastic. प्लीज नाला बी केयरफुल तव्हां हिते कीअं पहुता अमीर पुट मां तुंहिंजे घरां थींदो पियो अचां अदो जलाल बि कोन हो पर बा तोखे ॾिसण जी ॾाढी सिक हुई इलाही ॾींहं थी विया आहिनि तोखे ॾिठो कोन हुयमि न बसि तुंहिंजो पुछियुमि त तव्हांजो ड्राइवर हिते छॾे वियो आहे पर मां त बाबा जो घर छॾे चुको आहियां हलो त मां तव्हांखे छॾे अचां छो अबा तूं बि गुलाब वांगुरु गुम आहीं छा अलाए किथे थो वसे शहर में फ्लैट वरितो अथसि तोखे का ख़बर आहे न कुछ वक्त अॻु में ड्राइविंग कंदे रोड ते ॾिठो मांसि हेलो फैज स्पीकिंग फैज साहब शेख जलाल स्पीकिंग मां अव्हां जे कंहिं दॿा में अचण वारो न आहियां मुंहिंजी अव्हां सां पुराणी नियाज़बंदी आहे बसि हिन खां वधीक हिकु लफ़्ज़ ॿुधणु मुनासिब नथो सम्झां इज़ी सेठ साहब इज़ी हर भरो एतिरो इमोशनल थियण जी ज़रूरत न आहे लहजे खे थोरो माठो कयो आख़िर ख़बर त पवे मसइलो छा आहे मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को मां अव्हांखे लास्ट वार्निंग ॾेई थो छॾियां त सुभाणे जी अख़बार में मुंहिंजे ख़िलाफ़ छपियल आर्टिकल जी तरदीद छाए कयो ॿी सूरत में मां पंहिंजे वकील सां सलाह मशवरो करे अव्हां जे ख़िलाफ़ कोर्ट में केस दाख़िल कंदुसि सेठ साहब तव्हांजे ख़िलाफ़ त को बि आर्टिकल कोन छपियो आहे मुंहिंजे कारखाने ख़िलाफ़ मुंहिंजे मिडलमैन जे ख़िलाफ़ मुंहिंजे कारी जे ख़िलाफ़ जेको कुझु छपियो आहे उहो सभु कुझु मां ई त आहियां अव्हां मुंहिंजी कारोबारी साख ऐं मुंहिंजी शख़्सियत खे नुक़सान ॾिसण लाइ का कसर कान्हे छॾी ऐं अव्हां जे इन फोटोग्राफर ऐं रिपोर्टर मुंहिंजी लेबर लाबी खे भड़काए उबतियूं सुबतियूं ख़बरूं छपियूं आहिनि ओ सेठ साहब तव्हां त बिना नंढड़ी ॻाल्हि ते एतिरो सीरियस थी विया आहियो थोरो नॉर्मल थियो मां पंहिंजे फोटोग्राफर खे सम्झाए छॾींदुसि ठीकु आहे मां अव्हां जे इन एवज़ी सां मिलणु चाहियां थो जेकॾहिं मुलाक़ात जो मौक़ो फ़राहम करे त तव्हांजी महिरबानी थींदी हू मुंहिंजो ज़हीन रिपोर्टर ऐं फोटोग्राफर आहे ऐं ॾिनल असाइनमेंट जे तहत अव्हां सां ज़रूरु मिलंदो पर हुन सां साॻियो वर्ताव कजो जेको तव्हां मूंसां कंदा आहियो
अव्हां पंहिंजे नंढड़े कारिंदे खे एॾी अहमियत था ॾियो हैं? सेठ साहब अख़बार मां कोन छापींदो आहियां, इहे ई माण्हू आहिनि जंहिंजूं जड़ूं अवाम में खुतल आहिनि। न न ज़रूरु ईंदो। ओके सेठ साहब, खुदा हाफ़िज़। Hello, Raja. Come on, young man. Sit down. थैंक यू सर। इरफान जैसी कहिड़ा हाल आहिनि? कम शुरू करे छॾियो अथई, दुआ कर त हिन कम खे निभाए। इलाही ॾींहंनि खां पोइ नज़र आयो आहियां। मां अक्सर सुम्हल खां तुंहिंजे बारे में ख़बरचार वठंदो रहंदो आहियां। लख कुर्बन साईं तव्हांजा। तव्हां हिन पां मिलंदा रहंदा आहिनि। हा, छा हलंदो, तकलीफ़ बिल्कुलु न कजांइ। मुंहिंजे ख़्याल आहे कॉफ़ी बहितर रहंदी, मुंहिंजो बि मूड आहे गॾिजी पियूं था। जी तव्हांजी मर्ज़ी। जी साहब। बाबा कॉफ़ी खणी आ। बेहतर। मूं तोखे हिकु सलाह ॾिनी, उन बाबति तूं संजीदगी सां सोचियो अलाए न? मूंखे यादि आहे साईं, इन करे आयो आहियां त तव्हां सां मुलाक़ात बि कजे ऐं कुझु कम बि खणी आयो। वेरी गुड, वेरी गुड। अच्छा, आर्टिकल लिखी खणी आवां छा? न साईं, इहा मुंहिंजी पर्सनल डायरी आहे। ॾाढो सुठो मौज़ू चूंडियो अथई। साईं, हिन में कुझु ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हियूं बि आहिनि, उहे तव्हां भली न छापिजो, पर उहो जज़्बो जंहिं मूंखे इहो सभु कुझु करण ते मजबूर कयो, उन जा नेगेटिव ऐं पॉज़िटिव पहलू उहे सभु साम्हूं अचणु घुरिजनि, छो जो इन्हनि सां पढ़ंदड़नि खे लाभ मिली सघे थो। बाबा, मां तुंहिंजे आर्टिकल खे अवलियत ऐं अहमियत ॾेई छापींदुसि, पर इहो कहिड़ो इंतकामी जज़्बो आहे? दरअसल साईं, मां उन शख़्स ताईं पहुचणु चाहियां थो जेको इंसानी नसुल खे लोड़े ओड़े मौत जे अहिड़े कुन में धिको थो ॾिए जिथां को मोटी नथो अचे। ऐं जेकॾहिं को मोटी बि अचे थो त समाज में उनखे लोड़ियल नसुल जीअं सुञातो वञे थो। मां पाण साईं इन नसुल जो हिकिड़ो फ़र्द आहियां। जिन माण्हुनि जो तूं ज़िक्र कंदो आहे, थी सघे थो ही उहे ई माण्हू हुजनि? न फसद न, उस्ताद शेरू, मुंहिंजा दोस्त गुलाब ऐं खुदन, मां पाण, असां साईं रोबोट हुयासीं। असांजो रिमोट कंट्रोल त के ॿिए हथ वस में हुयो, जंहिंजो धुंधलो चहिरो मुंहिंजे ज़हन ते अॼु बि तरी ईंदो आहे। यानी तूं हुनखे ॾिठो बि आहे? हा साईं, पर लुढ़ियल कैफ़ियत में। जेकॾहिं उहो शख़्स मुंहिंजे साम्हूं अचे त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां हुनखे सुञाणे वठंदुसि, पर साईं इन लाइ रिस्क खणणी पवंदी। जे मूंखे ॿीहर मुंहिंजे टॉर्चर सेल ताईं वञिणो पियो त मां वेंदुसि। थैंक यू। मुंहिंजी फैक्ट्री ऐं लेबर प्रॉब्लम ते आर्टिकल तो लिखियो? जी हाँ। कंहिंखां इजाज़त वरिती वई? मुंहिंजो आर्टिकल जनरली चाइल्ड लेबर ते हो। ॿारनि खां जबरी पुरो रुगो तव्हांजी कालीन फैक्ट्री में ई त कोन थो वरितो वञे। मूं पंहिंजे आर्टिकल में जेके बि हवाला ॾिना आहिनि उहे सभु मजमूई तौरु ॾिनल आहिनि, पर तव्हांखे ख़बर हुजणु खपे त इहो सिलसिलेवार मज़मूननि जी रुगो हिकु कड़ी आहे। अव्हां माण्हुनि खे रुगो आहिनि कालम कारा करण ऐं अख़बार जो पेट भरणो। हिन सॼी टुकटोड़ियो घणो मिलंदो अथई? मां पंहिंजे नाले ऐं कम जे हवाले सां हुकूमत जे आला अमलदारनि खां वठी हिकु आम माण्हूअ ताईं हर हिक सां राब्ते में रहां थो। मुंहिंजो इहो पोरियो मुंहिंजे पघार खां वधीक अहम आहे। नालो थो छपजे, फोटो थो छपजे, मज़मून थो छपजे, मशहूर थी थिए, पर हिन मां पेट त नथो भरिजे न। मुंहिंजी फॉर्म में कमु कर, मां तोखे हैंडसम पघार ॾींदुमि, रहण लाइ जॻह,
ट्रांसपोर्ट की फैसिलिटी अलग। इन कम जे लाइ तव्हां पंहिंजे पुट अमीर खे आमादा कयो। अमीर मुंहिंजो तमामु वेझो दोस्त आहे। उनखे मुंहिंजी तबियत जी ख़बर आहे त मां विकाम जी वञण वारनि माण्हुनि मां न आहियां। तूं अमीर जो फिक्र न कर। ही जेको कुझु आहे अमीरनि जो अकेलो वारिस आहे, सुधरी पवंदो। वहां जहिड़नि माण्हुनि जी सोबत में रही खरी पियो आहे। मुंहिंजे लाइ भला को हुकुम है कान? को अर्ज़ फर्ज़ या हुकुम अहकाम न हलंदो। मां तोखे लास्ट वार्निंग ॾेई थो छॾियां त पंहिंजी कार्रवाई बंदि कर, न त ॿी सूरत में उहो हशर कंदो सही जो सहाफ़त जो ख़फ़्त पर करे उॾामी वेंदो ऐं पोइ कंहिं ठेर ते पसा छॾींदो नज़र ईंदे। ऐं बसि इरफान पुट, अॻे ॿुधंदा हुआसीं त दरियाशाह बादशाह जॾहिं पंहिंजो रुख मटाईंदो आहे त वॾियूं वॾियूं वसंदियूं वीरान थी वेंदियूं हुयूं। दरियाशाह बादशाह जो वकिरो ऐं वक़्त जी रफ़्तार ॻाल्हि त साॻी आहे न भा। हींअर अहिड़ो त को वाह वरियो आहे जो मिट माइट रिश्ता नाता सभु ख़तमु थी विया। को कंहिंजो कोन्हे, माइट माइट जो कोन्हे, औलाद माइट जो वेरी थी पियो आहे। हा चाचा, मूं बि इन ई हवाले सां ॻाल्हि पे कई त उहो झूने ॻोठ जो साहु थियो सचल, तमामु साञाए वारो माण्हू, पर हक़ ऐं सच जी ॻाल्हि ते पंहिंजे सॻे चाचे सां विढ़ी जॾहिं ओचितो मरिजी वियो त ॻोठ जे माण्हुनि जी उहा कहिड़ी अखि हुई जंहिं लुड़क न लाड़ियो। वाह, भला सचल जो को मिट माइट को पोयर आहे? हा चाचा, सचल जो पीउ मोहबन पंहिंजे तर जो तमामु ज़हीन सुघड़ ऐं सेबतो माण्हू आहे, पर पुट जे सद में वीचारे कहिड़ो त लोड़े छॾियो आहे जो हवास विञाए वेठो आहे। ऐं सचल जा ॿ चाचा जमाल ॻोठ में ऐं सेठ जलाल शहर में बसि ॾाढे लिंगाई जो बहार गरम करे वेठा आहिनि। छो चाचा, ख़ैर त आहे? हाँ हा, बड़े ख़ैर अब्बा। पर अब्बा, इहो त तूं सौ सुधो ॾाढे सां मुहाॾो थो अटकाई पुट। ॾिस न अब्बा, तूं त खणी हिनखे कलम जी जंग थो चईं, पर अहिड़े ॾिंगे ऐं अरॾे माण्हूअ सां हथु अटकाइण, उनजे ख़िलाफ़ अख़बारनि में बयान छपराइण, बाबा इहो त सौ सुधो मौत खे दावत ॾियण आहे। चाचा, मौत सां अखियूं अखियुनि में मिलाए जीअण में जेको मज़ो आहे न, उहो कुमेले मौत मरी वञण खां 1000 दफ़ा सां खाए थो आहे। छो शहबाज खे हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे त पर्सनल सेक्रेटरी टेबल ते सीक्रेट डॉक्यूमेंट्स ऐं पर्सनल इंफॉर्मेशन जो हुअणु तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे। तंहिं हूंदे बि ख़सीस ड्राइवर मुंहिंजे पर्सनल सेक्रेटरी में दिलचस्पी वठणु लॻो, एसि ताईं जो मुंहिंजो टेलीफोन इस्तेमालु कई ऐं मुंहिंजे पर्सनल सेक्रेटरी जा खाना हेठि मथे कई। पर पोइ बि हुन ज़िंदगी जा उहे पल न खसिया जेके गुज़ारे रहियो आहे, जॾहिं त हुनजो ज़िंदा रहण सां ख़तरे खां ख़ाली न आहे। अॻे भई वञो, भई नज़र रखो, हलो। असां शेरू अची वियो। हथी को आहे जवान जा पुट, घणा ॾींहं लिक लकोटियूं कंदे। न न, लिक लकोटियूं छा जूं, मां त तव्हांजो साम्हूं आहियां। हा, उहो बि तॾहिं जॾहिं चारई क़िबला भेटे आया आहियूं, तॾहिं वञी मस्त यार जो दीदार नसीब थियो आहे। भला ॾे त ख़बर, एॾी कावड़ यार, सेठ जलाल तुंहिंजे लाइ फारूं पियो विझे। छो हेॾा जो नौजवान गैंग में वेठा आहियो, बाक़ी हाणे मां कहिड़े कम जो?
अरे यार छॾ पकाई हल सेठ जलाल तोखे यादि तो करे हेॾे न्यापनि खां पोइ बि न आयो आहे मूंसां न जेकी सेठ जलाल कई आहे सा मूंखे ख़बर आहे पर हाणे वटि कोन ॾिठोसांसि सम्झे शाबाज़ खान सेठ जलाल खे तुंहिंजी वफ़ादारनि जो एहसास आहे तॾहिं त तूं हिन धरती ते पसाह खणी रहियो आहीं न त उन ॾींहं खां पोइ तोखे सेक्रेटरी मिस सूज़ी हुन टेबल ते नज़र कान आई हूंदई छा मिस सूज़ी मारिजी वई हा हिकिड़ो मिंट शाबाज़ खान फाइल ॾेई अचो हाँ भले तव्हां ॾेई अचो असां सभु कुझु पंहिंजो सेठ जलाल तां क़ुर्बान कयो उन जे एवज़ शक में हिकु गोली या गाॾी जी टक्कर ऐं कमु ख़लास हाणे मूंखे शेरू होश आयो त मां छा आहियां आख़िर मां छा आहियां तूं छा आहीं उहो असीं ॼाणूं था असीं उहो कंदासीं जेकी सेठ जलाल चाहींदो शाबाज़ खान हिकिड़ी ॻाल्हि सोचे वठि हीअ हयाती असांजे लाइ कारे कुन मिसल आहे जिते असीं पंहिंजी मर्ज़ीअ सां हिकु पल बि नथा गुज़ारे सघूं कावड़ छॾ थधे दिलि सां सोचण खां पोइ वापसि हली अचिजांइ सम्झी वई जज़्बा ऐं एहसास नालनि ऐं हवालनि जा मोहताज न हूंदा आहिनि मोमल इंसानु अज़ल खां वठी अबद ताईं प्यार जे ॻोल्हा में मुतहरिक रहियो आहे कंहिं वाचूड़े जी वोड़ जीअं तो कॾहिं ॾिठो आहे त टाक मंझंदि जो कुन जीअं घुमाटियूं खाई वाचूड़ो कीअं उथंदो आहे तो कॾहिं सोचियो आहे त उहो वाचूड़ो छो पियो वोड़े छो पियो डोड़े ॼण ॻाटू चो करे कंहिंखे ॻोल्हींदो हुजे ऐं सदियुनि खां इहा ॻोल्हा जारी आहे वाचड़ो जॾहिं ठापुर चाहींदो आहे न त पाणी जो रुख कंदो आहे ऐं पोइ वरी किथां न किथां घुमाटियूं खाई उथंदो आहे कंहिं भिटकियल रूह जी मां तुंहिंजी ॻाल्हि खां इनकारी न आहियां इरफान पर इहा कहिड़ी न एहसासनि खे छुहंदड़ ॻाल्हि आहे जेको तोखे थो ॻोल्हे ऐं तूं ख़बर न कंहिंखे थो ॻोल्हे तोखे ख़बर न आहे त मां कंहिंखे थो ॻोल्हियां तोखे सभु ख़बर आहे इरफान तो उन ॾींहुं नायला सां कूड़ छो ॻाल्हायो त तूं इरफान नाले कंहिं माण्हू खे कोन सुञाणी हा कॾहिं कॾहिं इहो लिख लिखाव करणो पवंदो आहे न ई उन वक़्तु हा माणी कंहिंजी दिलि आज़ारी कजे इहो मुनासिब त न आहे पर मां छा करियां हू चाहियो पिए त मुंहिंजी ॻोल्हा सदियुनि ताईं जारी रहे हा कंहिं न कंहिं रूप में कंहिंजो ज़िक्र ऐं फ़िक्र अंदर ई अंदर में पड़लाव बणिजी गुंजजी हा ऐं पोइ भिट धणीअ जी सिट बणिजी वञा हा ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल मां मिलां होत जी सर ज़मीर साहब आए हाँ तव्हां केरु
ज़मीर साहब के सॾे तव्हां प्लीज़। बाबा, ओ बाबा, हिकिड़ो माण्हू आयो तव्हां सां मिलण लाइ। हा अच्छा सही है, तई अचो अंदर। शहबाज तूं? हाँ, मां शहबाज। हवेलो अचण लाइ माफ़ी जो तलबगार आहियां ज़मीर साहब। मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मूं वटि वक़्तु तमामु घटि आहे। तूं अच, वेह त सही, अच। महिरबानी। अदा हिजाब न कजांइ, तूं पंहिंजे ग़रीब भाउ जे तॾे ते आयो आहे। ॿुधाए तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कजे? हिजाब न आहे ज़मीर साहब, कंहिंजो निमक खाइबो आहे त ॻाइबो आहे। असां त सॼी उमिरि निमक खे हराम करे खाधो आहे, पर जॾहिं खां मुंहिंजी नसियुनि में तुंहिंजो रतु डोड़ी रहियो आहे, तॾहिं खां मुंहिंजे अंदर में वरनि खां सुथल ज़मीर जागी पियो आहे। शहबाज, मुंहिंजा भाउ ज़िंदगी ऐं मौत त मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। इंसान वीचारो त रुगो हीला ऐं बहाना कंदो आहे। तूं हिते कीअं पहुते? हॉस्पिटल मां तव्हांजी एड्रेस हथु कई हुयमि। ॾाढी मुश्किल सां सेठ जलाल जॾहिं तां कोई हणी हिते पहुतो आहियां। रस्ते में हुननि जे माण्हुनि मुंहिंजो पीछो बि कयो। सुठो थियो त राजा बि मौजूदु आहे। ज़मीर साहब, मां तव्हां शहबाज, जेका चालबाज़ी कई थी त घटि न थींदी। ॾाढी मुश्किल सां सेठ जलाल जॾहिं तां कोई हणी हिते पहुतो आहियां। रस्ते में हुननि जे माण्हुनि मुंहिंजो पीछो बि कयो। सुठो थियो त राजा बि मौजूदु आहे। ज़मीर साहब, मां तव्हां शहबाज, जेका चालबाज़ी कई थी त घटि न थींदी। राजा कड़को न कर। जेकॾहिं तुंहिंजी थोड़ी बिड़क ॿाहिरि वई त असां सभिनि खे भॼण जी वाट कान मिलंदी ऐं सभु गुलनि जे वर चढ़ी ईंदासीं। राजा, वे पुट वे, हिन खे ॻाल्हाइण ॾे। शाबाश, तुम वे। हा ज़मीर साहब, मां ॾाढी मुश्किल सां भॼी निकितो आहियां। सेठ जलाल जे माण्हुनि जो घेरो जीअं पोइ तीअं तंग थींदो वेंदो, पर हाणे वक़्तु अची वियो आहे त मां पंहिंजो ॾोह पासे अंदरि मठो कयां। साथियों, का बि इंडस्ट्री रुगो असांजे बच्चन जे रोज़ीअ जो ज़रियो न आहे, पर उहा असांजे मुल्क जे माशी ऐं समाजी कुवत जो सरचश्मो हूंदी आहे।
अचे पोइ ठीकु आहे। ॾिसो ज़मीर साहब, तव्हां हर दफ़े गुरबत, इफ़लास, बुख ऐं बदाली जो ज़िक्र कयो था। तव्हांखे सॼी उमिरि सियासत न आहे न करणी। अहिड़ी तरह तूं न विकाम में ऐं पोयां ग़रीब पोरियत मज़बूत क़यादत न हुअण सबबि छिड़ विछड़ थी विया। मां तुंहिंजो ॾोहारी आहियां ज़मीर साहब, मां तुंहिंजो ॾोहारी आहियां ज़मीर साहब। बस कर शाबाश, बस कर। पर ज़मीर साहब, मुझे के ये सज़ा भोगी आ। सिर जलाल के ऊपर न मारींदो त ख़ैर ज़हनी जिस्मानी तरह अहिड़ो त अपाच करे छॾींदो आ जो फर्ज़ सॼी उमिरि भोगी भोगी मरी वेंदो आ। पर वक़्तु सिर्फ़ तव्हां ई मूंखे कमायो ऐं मां जेको तव्हांजी जान ऐं तव्हांजो ॿार जो दुश्मन हुयुसि। मुंहिंजे हिते अचण जो वॾो मक़सदु इहो बि त आहे त राजा सेठ जलाल जी नज़र में आहे कंहिं बि वक़्तु राजा खे माराए सघे थो। तूं ख़ातिरी रख शहबाज़, मां उन गिदड़ जे हथ कोन ईंदुसि। मूंखे सभु ख़बर आहे वो कंहिंजे ज़ोर ते बदमाशियूं करे थो। राजा बेसब्र न थी, होश खां कमु वठि। तूं जलाल जे छाड़ती शेरूं ऐं ख़ुदनि जी नज़र में आहे। हुन त पंहिंजे सॻे भाउ जे पुटु गुलाब सां जेको अशर कयो, जे न ॾिसी लिंग कांडार जिमी अथई। गुलाब? छा थियो गुलाब खे? हेलो, कीअं भुलिजी पिया वॾा माण्हू? ख़ैर त आहे? हाँ ख़ैर आहे। अमीर सां मिलण आयो हुअसि, खोड़ ॾींहं थिया हुन सां मुलाक़ात कोन थी आहे। अमीर सां ई मिलण आयो आहे न? हू कुझु देरि सां ईंदो, चाहीं त भली वेह, इंतज़ारु कर। न बसि मां विया कोन थो, हलां थो। ॿुध, जी तूं पाण खे सम्झी छा थो? मां जॾहिं बि तोसां मिली आहियां तो हर दफ़े नज़रअंदाज़ कयो आहे मूंखे। मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मुंहिंजी मोहबतुनि ऐं तुंहिंजी सर्द मोहरी जे विच में जेकॾहिं अमीर न हुजे हा, मां रत जा ॻोढ़ा रुई मरी वञा हा। ऐं तो जहिड़ो बेइस माण्हू मुंहिंजी मौत ते आ बि न करे हा। तूं आहीं छा? ॿुधणु चाहीं थी त ॿुध। मां थर जो ऊनो ऊंधाओ ऐं गहरो खूह आहियां जितां तोखे पाणीअ जी लप बि कोन मिलंदी। मां त रण जो मुसाफ़िर आहियां जंहिंजो को थर थाक कोन्हे, माग मकान कोन्हे। मां त पंहिंजो पाण खे ॻोल्हींदो रहंदो आहियां, कोहिस्तानी लकनि में, थर जे चवरनि में ऐं कंहिं थरे जी माउ जे हंज में आङूठो धाईंदड़ उञायल बुखायल ॿार जे ॾरा ॾेई वियल अखियुनि में। तो कारूंझर जे कोर ते बारिश जे पहिरें फुड़ेला धाईंदड़ मोर जी राड़ किथे ॿुधी आहे? मां उहो ई आहियां नायला।
मां उहो आहियां जेको तूं अञा ॾिठो ई कोन्हे। ॿुध, ज़रूर अचिजांइ। अमीर पीउ जो पुटु आहे तोसां निभाए वेंदो। मां तोखे सवाइ इंतज़ार ऐं रोलड़नि ॾे ॿियो ॾियां छा। मां जेकॾहिं तुंहिंजी शादी ते न अची सघां न त मैं यार न ॾिजां। उन्हनि ॾींहंनि में ख़बर न आहे मां किथे हुजां। मुंहिंजे तरफ़ां अॻुवाट मुबारक ऐं दुआऊं क़बूल कर। ख़ुदा हाफ़िज़। मूं न चाहींदे बि नाइला खां लवायो हो ऐं इरफान सां बि कूड़ ॻाल्हायो हो। इहो इन करे त नाइला जी इहा हालत मूंखां ॾिठी कान थिए थी। इहा नाइला जी हिमत ई सच्चाई हुई जे मुंहिंजे साम्हूं क़बूल कयो त उहो इरफान खे दिलि जी गहराइनि सचाए थी ऐं उनखे मुंहिंजे हवाले सां मोहबत जो विरांगो कतई क़बूल न हो। पर अदी इरफान त ॾाढो हसास ऐं कमज़ोर दिलि आहे। हू शायदि इहो सदमो बर्दाश्त न करे सघे। तो इहो कीअं सम्झो? हुनजो रवैयो कुझु ॾींहंनि खां ॾाढो चिड़ाक ऐं अणवंदड़ रहियो आहे। हू अक्सर कुन किनारनि जूं ॻाल्हियूं कंदो आहे। ख़बर न आहे हुनजे मन में छा आहे। कुन किनारा त हुनजे अंदरि जूं अलामतूं आहिनि। मूं हुनजी ॿुॾितर खे परखियो आहे हुनजी तहरीरनि तस्वीरनि में। हुन हिकु दफ़े मूंखे चयो हो त हू ॿुॾी मरण बजाए कुझु करे मरण थो चाहे, मरी बि जीअरो रहण लाइ। ओ इरफान, तूं इहो ॿ टे रातूं किथे थो गुम थियो वञी? तोखे ख़बर हुजणु घुरिजे तूं सौ सिधो सेठ जलाल ऐं छाड़तनि जी नज़रुनि में आहे। मामूली लापरवाही तो लाइ वॾो ख़तरो बणिजी सघे थी। अच्छा हा भला फ़र्ज़ु कर मूंखे छा करणु खपे? तूं हुनजे इलाइक़े में छो वियो आहे? नशे पते ते अॾंदे छो थो वञी? अड़े फोटोग्राफी खे खॾ में हण जे गोलियुनि जे वर चढ़ी त इहे 30-40 बि कोन थी में सम्झे? हा साईं सम्झोसीं। धूड़ सम्झे तेरी बि सम्झायो में न मोड़े कई उहे जेको पंहिंजी सम्झ में आई। यार राजा असल में ॻाल्हि आहे हिकिड़ो सुठो एक्सपोज थियल फोटोग्राफ हिकु डिघे मज़मून खां 1000 दफ़ा बहितर आहे। बशर्ते उन जो कैप्शन लॻल न हुजे पर उनजो मक़सदु बिल्कुलु वाज़े थिए, उनजो फ्रेम ॻाल्हाए। राजा तूं जेको कमु कर, तूं मूंखे सेठ जलाल जा उहे सभु थाक ॿुधाए जिन खे तो ॾिठो आहे। हा पंहिंजे हथनि सां लिकारे कुन में धिको ॾियईं जिते घुमाटियूं करे गुम थी वञी ईअं न बाबा न, इहो कमु पाण खां कोन थींदो। तूं भला हिन ॻाल्हि सां लही छो नथो अची? भला तूं ईअं कर, तूं मूंसां गॾु न हल। तूं हिकिड़े अच्छे पेपर ते मूंखे नक्शो कढी इहो सॼो एरिया सम्झा, आउं हुनखे पाणे मोड़ींदुसि। तूं छा थो सम्झी? मां तोसां हलण में लवायां थो छा? हा न दिलबर न, इहा ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, पाण ॿई सिर ते कफ़न ॿधी हलंदासीं, या धू पार या ॿेड़ी सीर मंझि। हाँ पोइ मिला ताड़ी।